तव्हां जो नालो? मुजाहिद अली। तव्हां बि माना चूरे खां बचियल न आहियो? बस चूरो कोने ज़रूरी आहे ज़िंदगीअ लाइ, न? न पान आहे मिठो। मिठो पान आहे, वाह वाह सही आहे। अच्छा, हिते कहिड़ी कैटेगरी में आया आहियो? सिंगिंग कॉम्पिटिशन। सिंगिंग, वाह, कहिड़ो सिंगर पसंदि आहे? मूंखे सिंगर इलाही पसंदि आहिनि पर ख़ासि जेको इलाही कहिड़ो पसंदि आहे इहो बि त ॿुधाए। ख़ासि जेको सिंध जे हिसाब सां या उस्ताद गुलाम अली खान साहब आहे। बेस्ट ऑफ लक असांजी दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वालेकुम अस्सलाम। बाबा सर मुजाहिद अली। मुजाहिद अली। मुजाहिद अली जी छा ॿुधाईंदे? सर राग पुरिया कल्याण मां सिंगिंग कॉम्पिटिशन में आहियां। राग पुरिया कल्याण मां तव्हांखे कुझु ॿुधायां थो। उस्ताद जुमन जो ॻायल बोल। वाह वाह। जा जा हुई जियरी जा जा हुई जियरी तां विरची मवेठी वनी बू पेठी सारी दे के सजने अला कारूं वस कयाम कारूं वस कयाम कारूं वस कयाम कारूं वस कयाम कारूं वस कया मेरी है लदे दूर विया मुहिंजो होत न मोटियो कारूं वस कयाम कारूं वस कया। अच्छा माशाल्लाह, ॾाढो ॾाढो भलो, ॾाढो भलो। अच्छा जुमन साहब जी ॿी का काफ़ी आहे याद? जी हाँ। रात बे मीहड़ा उठा खिवड़िन खेल कया वांजारन जे मुल्क मथे रात बे मीहड़ा उठा। अच्छा म्यूज़िक जी ट्रेनिंग वरिती आहे? जी हाँ। कंहिंखां छो त लॻे पियो अंग लॻे पियो तव्हांजे ॻाइण में लॻे पियो माशाल्लाह। कंहिंखां वरितो? कंहिंखां वरिती आहे सिखिया सिखिया असें। ऐं असल में तव्हां पंहिंजो तारीफ़ करायां ऐं महबूब ख़ासकरी फनकार जो पुटु आहियां। ऐं मुंहिंजो जेको उस्ताद हो अला ॾिनो ख़ासकरी असां तव्हांजे अचण खां अॻु में उनखे ख़िराज तहसीन पेश करे चुका अल्लाह ने ख़ासि ख़ासि तमामु वॾो नालो आहे, तमामु वॾो नालो आहे। उनते त माना को नो कमेंट्स आहे त उन कुझु ॻाल्हाए सघिजे। हुन हर अंग गायो, क्लासिकल गायो त वरी उहो कमाल जो गायो, नीम क्लासिकल गायो त छा गायो, गज़ल गायो त छा गायो। महबूब ख़ासि छा थिए तुंहिंजो? वाल साहब। अच्छा सुभान अल्लाह महबूब वाला ने जो यार हिकिड़ी महिरबानी कयो, जन्नतुल फिरदौस इहो थोरो ॿुधाइजो छो त अल्लाह नो ख़ासि जी असांखे सिकूं लाड़ियो न। जी 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 जी। जन्नतुल फिरदौस आहिन बई कदियूं महिराण जूं वे हीर गोवा खान जन बेला बनियूं महिराण जूं। ठीक है तव्हां वेटिंग में वियो।